डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोकियो सेक्रेटरी इंसानी हुकूक हुकूमत सिंध तहसीन फातिमा डायरेक्टर ह्यूमन राइट्स सिंध आगा फ़खर हुसैन जे ख़ास हिदायतन ते इंसानी हक़न जी थींदड़ ख़िलाफ़ वर्ज़िन इंसानी हक़न वारे खाते तरफ़ां ज़िले में सेमिनार मुनक़द करण जे हवाले सां सेक्शन ऑफिसर सईद सुमरो सेक्शन ऑफिसर आशिक हुसैन अबड़ो ठटे पहुता इंचार्ज शिकायत सेल ठटो सिजावल इल्ताफ़ हुसैन तुनियो सां गॾिजी ज़िले ऑफिसर स्टेक होल्डर्स हाई कोर्ट बार जे ख़जानची हाकिम अली शहर जी अगवानी में वकीलन जे वफ़द आलमी इंसानी हक़न जी तंज़ीम ख़वातीन विंग जे बीबी यास्मीन शाह हुमेरा अली सोशल वेलफेयर खाते जे एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर खुदाबख्श बहरानी एडवोकेट फ़रहान शम्स मेमण तामीर ख़ल्क़ फाउंडेशन जे फोकल पर्सन सां मुलाक़ात इंसानी हक़न जी थींदड़ ख़िलाफ़ वर्ज़िन सेमिनार जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हियूं सिंध हुकूमत जे ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट पारां ज़िले में इंसानी हक़न जे हवाले सां हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वेंदो। सिंध हुकूमत जे इंसानी हक़न वारे खाते जे ऑफिसरनि SSP ठटो डॉक्टर मोहम्मद इमरान खान DIB इंचार्ज AD शेख ऐं DSP शिकायत सेल इफ्तिखार शाह सां ऑफिस में मुलाक़ात कई जॾहिं त SSP ऑफिस में क़ाइमु ह्यूमन राइट्स सेल ऐं वुमेन चाइल्ड प्रोटेक्शन सेल जो दौरो कयो वियो।